इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज से। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिही अजमईन। या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिक खैरिल खल्क़ि कुल्लिहिम हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअह लिकुल्लि क़ौलिन मिनल अग़वालि मुक़तहिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना सय्यिदिना व मौलाना सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन सलातन तुनज्जीना बिहा सलातन तुनज्जीना बिहा मिन जमीइल अहवालि वल आफात व तक़दी लना बिहा जमीअल हाजात व तुतहिरुना बिहा मिन जमीइस सय्यिआत व तरफ़उना बिहा इंदका अअला दरजात व तुबल्लिगुना बिहा अक़सल गायात मिन जमीइल खैरात फिल हयात व बअदल ममात इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। नहनुल्लज़ी बायअू मुहम्मदा नहनुल्लज़ी बायअू मुहम्मदा अलल जिहाद मा बकीना अबदा। क्यों न हो मुमताज इस्लाम दुनिया भर के दीनों में, क्यों न हो मुमताज इस्लाम दुनिया भर के दीनों में, वहाँ मज़हब किताबों में, यहाँ कुरान सीनों में। अज 10 मई सन 2025 अचर जी रात ॻोठ जलालदीन सूमरो लग कंडियारो में इन नंढड़े मुख़्तसिर मदरसे मां 37 ॼणनि जंहिंमें नियाणियूं भी जिन बिन नंढड़नि कुरान पाक मुकम्मिल हिफ़्ज़ कियो ऐं ॿियनि नाज़रा पढ़ी पूरो कियो। हज़रत साईं असदुल्ला सुमरे साहब जी मेहनतुनि सां अॼु बुज़ुर्गनि आलिमनि उन्हनि जे मतलनि ते रूमाल जा पटका ॿधा
ये पटका रोमाल जा कपड़े जा टुकड़ा न समझो, बल्कि ये जन्नत जा ताज है। उस्तादुल उलमा साईं अब्दुल अलीम साहब दामत बरकातुहुल आलिया साईं वलीउल्लाह मौजूद आहिनि। बरादर अजीज भाऊ फरहान सुमर साहब जी हुकूमत काफ़ी लंबो चौड़ो सफ़र करे, छो तो कल असां हुयासीं गंदावाह बलोचिस्तान ज़िला झलमक्सी, रोज़ ओजागा ई आहिनि जीअं हाज साहब दाऊं पियो करे, मां भी वरी हरू भरू दाऊं कयां, ये जलसन जो कमु आहे। असां दुआ था कयूं त अल्लाह तबारक व तआला हिन मदरसे खे मज़ीद तरक़ी अता फरमाए। अल्लाह सभिनी मुस्लमाननि जे बचड़नि खे क़ुरान जो हाफ़िज़ ऐं आलिम बणाए। थोरो आमीन ॾाढा चओ। तव्हांजो ॾोह न आहे, 12 थी विया, छो त 10 तारीख़ खां जलसो शुरू हो, 11 तारीख़ अंग्रेज़नि वारी शुरू थी वई आहे। हां 2 ॾींहं वेठो ऐं 12 खां पोइ वाइस वरी ईअं त जीअं सकरात वारी मथां माण्हू यासीर न पढ़ाईंदो आहे, न मरे न उथे। तव्हां बि निंड में आहियो? हा, निंड में मां कहिड़ो वाइस कयां? मुफ़्त में क़ुरान मिलियो, मुफ़्त में मस्जिद मिली आहे, मुफ़्त में कलमो मिलियो आहे। ये अल्लाह जा एहसान। हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सहाबा जी जमात पाण फरमाए पुट भलो ईमान कहजो। सहाबा को या रसूल अल्लाह भलो ईमान मलाइकन जो, पाण फरमाए छो न उन्हनि जो भलो ईमान हुजे। उहे अल्लाह खे ॾिसनि पिया, रब जी हुकूमत जी जूजू पिया कनि, उन रब खे ॾिठो आहे। सहाबा अर्ज़ कयो साईं भलो ईमान नबियनि जो, पाण फरमाए छो न भलो नबियनि जो ईमान हुजे। उन्हनि ॾे अल्लाह वही जे ज़रिए डायरेक्ट वही पियो मोकिले, किन सां अल्लाह डायरेक्ट ॻाल्हाए पियो, किन खे इल्हाम पिया अथनि। साहबा कयो या रसूल अल्लाह पोइ भलो ईमान असांजो आहे। साईं फरमाए छो न तव्हांजो भलो ईमान हुजे पुट, तव्हां मां मुहम्मद जे वज़ुहा वारे चेहरे खे ॾिठो आहे। मां हथड़ा तो खणा त मींहुं थो वसे, इशारो कयमि त चंड बाद, सॾु थो कयां त गोह बि भॼंदी थी अचे, वण बि सलामी पिया कनि, घुमां थो त ककर छांव था कनि। तव्हां छो न तव्हांजो ईमान भलो हुजे, तव्हां मूंखे ॾिसी ईमान आंदो आहे। साहबा चवंदा साईं पोइ भलो ईमान कंहिंजो? पाण फरमायूं भलो ईमान उन्हनि जो आहे जिन अल्लाह ॾिठो, न मां मुहम्मद खे ॾिठऊं, पर ईमान आणे अल्लाह खे पंहिंजो माबूद मञे, मां मुहम्मद रसूलुल्लाह खे सचो रसूल समझी मुंहिंजे मथां ईमान आंदो ऐं मोहब्बत एॾी कंदा जो चवंदा बच्चा ॿार बि घोर करे वञी मदीने में मुहम्मद जो रोज़ो ॾिसी अचो। अथव न या तमन्ना? काश मां पंहिंजे भाइरनि सां मिलां, असां सां मिलण जी तमन्ना पियो करे सदको वञा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असांजो ईमान भलो, ही क़ुरान ज़ालिकल किताब ला रैब फी हुदल लिल मुत्तकीन, ही किताब आहे जंहिंमें को बि शक न आहे। क़ुरान में शक आहे न, को बि शक न आहे। ऐं हिदायत कंदो आहे मुत्तकीन खे, परहेज़गारनि खे। परहेज़गारनि जी पहिरीं निशानी कहिड़ी आहे? अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब, अण ॾिठे ईमान आंदो। अल्लाह उन ॾिठो, या पहिरीं निशानी आहे मुत्तकीन जी। युमिनून बिल ग़ैब, ग़ैब ते ईमान आंदो। मांझी फ़कीर वांगुरु न त अल्लाह ॾिसूं त पोइ ईमान आणियो। मूसा जे क़ौम वांगुरु न त अरिन अल्लाह जहरतन, अल्लाह खे ॾिसूं न। मुत्तकिन जी पहिरीं निशानी इहा आहे जो अण ॾिठे ते ईमान थो आणनि। चओ सुभान अल्लाह। साहबी तो चए या रसूल अल्लाह मूंखे अहिड़ो अमल ॿुधाए जो मां आसानी सां जन्नत में वञा। पाण फरमाए पुट ॿुधाए सही? हा। पाण फरमायूं पुट जन्नत में वञण जे लाइ पहिरियों अमल इहो अथई त निमाज़ पढ़। निमाज़
या नमाज जन्नत में वठी हलंदई। सहाबिया मदीने जे मीर जो सफ़ा गरीब पावरों तो के छाड़ो का बीमारी सही ना वो सफ़ा गरीब हुआ चे तो या रसूल अल्लाह एक गणती अगारियो पान फरमाई केड़ी पुट गणती दई जैसे ता जे कचहरी में वियाऊं ता दिल ठरी दी पए थक लई दा वणन उन लई थी वने बुक लई थी वने घर ता वणूं कमकार ता क्यों बनन बारन में वरी तुंजी जो सिक थी लगे तो भजंदा अचूं तुंजे चेहरे के जा ॾिसूं था त सॼे ॾींहं जा थक ई लही था वञनि। साईं मां खे गणती ॻारियो आहे त जन्नत में अल्लाह साईं तव्हांखे आला मक़ाम ॾींदो मक़ाम महमूद। असांखे अलाए कहिड़ी कुंड मिलंदी उते जन्नत में तव्हांजो दीदार थींदो अलाए न। जंहिं जन्नत में तो मोहम्मद जो दीदार न थिए उहा जन्नत कहिड़े कम जी। पाण फरमाए पुट मुंहिंजी मदद कर साईं मां ग़रीब आहियां पाण में पैसा न तो घुरा से हुकुम कयो पाण फरमाई नमाज घणी पढ़ो सजदा घणा दे नमाज घणी पढ़ो क़यामत जे ॾियारे रब जन्नत भी दींदी पर जन्नत में मां मोहम्मद जो अल्लाह पाड़ो भी नसीब कंदो। असा नमाज जे वेजो असा वेजो पंज छह ॼणा अंग्रेज के कहीं चयो सही पाकिस्तान जा सब मानू मुल्ला थी विया जी हाँ जी हाँ हासिल दानियों पटका चे नमाज अंग्रेज जो नमाज चे नमाज सही पढ़ंदा चे जुमे जी नमाज ते घणा ईंदा आहिनि चे सही जुतन ताईं मस्जिद भरजी वेंदी आहे भर बि आहे न तव्हां ई ॿुधायो यार भरजी वेंदी आहे जुतियुनि ताईं अञा बि बदी शामिल चे सुबुह जी नमाज अंग्रेज पुछो सुबुह जी नमाज चे सुबुह जी नमाज ते मामो अलणो ऐं मामो वलणो चे घणा घबरायो न ये सॼी दुनिया ते कंट्रोल न कंदा जेतिरा जुमे जी नमाज ते मुसलमान अचनि था एतिरा सुबुह जी नमाज में अचनि न पोइ ख़तरो कजो त सॼी दुनिया ते मुसलमान इस्लाम जो झंडो फड़काईंदा। नमाज साहब ये तो चए नमाज पढ़ जन्नत मिलंदी आसान रस्तो ॿियो रोज़ा रख टियों पुट अमल ॿुधाए साईं हा पाण फरमाई सदको कर असदक़त रद्दुल बला सदको मुसीबत के तारी ॿी रिवायत में आ त सदको अल्लाह जी कावड़ के ईअं ठारे छॾींदो आहे जीअं बाहि जे मथां पाणी विझो त ठरी सदको कर। ऐं चौथों ॿुधाए पुट नमाज भी भली सदको भी भलो चौथों ॿुधाए पुट चईं ॿुधायो पाण फरमायो अल्लाह जे रस्ते में जिहाद कर मुजाहिद जिहाद कर 13 साल मक्की जिंदगी मिठे मोहम्मद जी दर दर ते वने लोगो कलमो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो मानू न पिया मञन नऊज़ बिल्लाह चरियो शायरा मजनून दुश्मन थिया 13 साल दर दर ते वयो आखिरकार काफर एडा दुश्मन थिया जो मिठे मोहम्मद जे दरवाजे ते आया तलवारा खणी मारियो कत्ल कयो बस मुंडा कोई वाड़ो कटे छड्यो न वधंदो दीन इस्लाम हिकड़न चो त न कत्ल हिकड़न चो त न गोठ मो लडायस ॿियन चो न कत्ल तालकात कयोस गालास बोलास न अबू जहल जालिम हो जिन कत्ल तालकात न गरजी अचो त कत्ल क्यों 100 ॼणा मुझे महबूब जे दरवाजे ते आया रात जे वगरे में मोहम्मद मुस्तफा के दीन इस्लाम खातिर केड़ी तकलीफ आई या तोखे केड़ी आई या बुधाए न वाइस में कलाक देर थी जुमे जी नमाज में 15 मिनट मोली वठियो तू कावड़े वठो ते मोली नु वजाए छड्यो भला सही एडो वाइस कबो अच्छा सहाबा तो 24 कलाक हुजूर जे अग्या वाइस बुधंदा आया कत्ल जी लाए त मारियो अल्लाह फरमायो जिब्रील जी रब्बे जलील वन मुझे मोहम्मद करीम के चो
सोना काबर तुझा जानी दुश्मन बणजी विया हाणे तोखे रहण लाइ मके बाग में न घर न रहणो घुर्जे। गदा लाउड सही हला हाजी भी भूलजे पियो मां भी भूल जाए समझे तो ना। अल्लाह फरमायो मुंहिंजा दिल भर पंहिंजे बिस्तरे ते अलीअ खे सुमार। अबू बकर सिद्दीक जे दरवाज़े ते वञ सही मां कीअं वञा हे वॾा वॾा दोड़ा फाड़ियूं करे मुंहिंजे दरवाज़े ते बीठन। रब फरमाए मुंहिंजा दिल भर इन्हनि मकर कयो आहे तुंहिंजे क़त्ल जे लाइ। इहा ॻाल्हि क़ुरान शरीफ़ में लिखियल आहे। जलालदीन सूमरे जे ॻोठ में अचण वारो अवां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो क़ुरान पढ़ां। फरमाई दवा इज़ यमकुरु बिकल्लज़ीन कफ़रू लियुस्बितूका औ यक़्तुलूका औ युख़रिजूका व यमकुरून व यमकुरुल्लाह वल्लाहु खैरुल माकिरीन। जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो। ये तुम्हारा लाउड बंद हो गया। नारे तकबीर। हाणे छा थियो अथई सेटिंग सही नथो करे भलो लाउड आहे तुंहिंजो सॼे ज़िले नौशहर मशहूर आहे तोखे निंड थी अचे। नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा शाने अहल बैत शाने कुरान नारे तकबीर। अल्लाह तो फरमाए सोना हिननि मकर कयो आहे तुंहिंजे रब फैसलो करे छॾियो। वारी मां मुठ भर न मुंहिंजा महबूब हणे न वमा रमईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा। हणण तुंहिंजो कमु आहे हिननि खे अंधो बणाइण मां अल्लाह जो कमु आहे। सदके सही में ॿार निकिता या अली जी मुंहिंजा साईं अच मां मोहम्मद जे बिस्तरे ते सुम्ह हे बीठा अथई दुश्मन हमलो कंदई अलीअ खे चवई मूंसां गॾु हल न त न करे सुम्ही बाहर जो निकतो तो बीठा वजअलना मिन बैन ऐदीहिम सद्दन व मिन खल्फिहिम सद्दन फअग़शयनाहुम फहुम ठका जो कढ रहे अरे मांगे चोई मुरकंदो सदको वञास सोने अबू बकर सिद्दीक जे दरवाज़े ते आयो। रात जो सन्नाटो जी 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 कंदो अबू बकर सिद्दीक निकरी आयो हो। अबू बकर जी के मुंहिंजा दिल जागे हा साईं निंड न ईंदी आहे छो पियो जागे सही तव्हां चयो हो ए मके जा मुशरिक कॾहिं न कॾहिं असांखां मको छॾाईंदा। उन रात खां वठी अॼु रात ताईं मां सोना रात जो निंड न कंदो आहियां मुंहिंजी नज़र दर मतां साईं जो जुदो ऑर्डर अची वञे साईं फरमाया यार उहा रात अची वई यार रब जो हुकुम आयो। अल्लाह हज़रत अबू बकर सिद्दीक जो साईं घोर वञा ऐं कुर्बान वञा मां त ॿारो ई तयार आहियां। अल्लाह ओ कलमे वारो मुस्लमानो दुनिया में तव्हांखे वॾे में वॾा आशिक नज़र ईंदो पर सैयदना अबू बकर सिद्दीक साईं जहिड़ो आशिक मिलण महाल आहे। ॾाढा त चओ न सुभान अल्लाह। हा साईं फरमायो ईअं बि नचे बचड़ा नंढड़ा मोकिलाए अचा मां कुराड़ा न साईं मां तयार आहियां तव्हां जलसे ते आया हूंदो त बि पोड़ीअ सां सलाह कई वञा न 4-5 मुला बची वेंदा। सुभान अल्लाह चओ हाणे हले
साईं फरमायो अचो त हलऊं मां हिजरत जो वाक़ियो न कंदो मां पंहिंजे मक़सद ते अचां नबी साईं फरमायो पुट जिहाद कयो जिहाद अथव तव्हांजो हे बि हे जलसे में वेहण जिहाद आहे पर अल मुजाहिद मन जाहद नफ्सहु फी ताअतिल्लाह ही भी वॾो मुजाहिद आहे जेको अल्लाह जे रस्ते में पंहिंजे नफ्स सां जिहाद करे नफ्स ते नमाज़ न पढ़जे पढ़ंदुमि जे व्याज जो खाधे न खाईंदो गाना ॿुध जे न ॿुधंदुसि जुआ खेल जे न कंदुसि शराब पी जे न कंदुसि ज़िना कर न अल्लाह जे रस्ते में नफ्स सां झगड़ो थो करे पाण फरमाई इहो बि वॾो मुजाहिद पर वॾे में वॾो मुजाहिद हुआ जेको अल्लाह जे रस्ते में माल भी खणी वियो जान भी ॾेई आयो इहो मुजाहिद आहे जी हाणे इहो दौर जिहाद जो हले वतो हले थो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के अबू बकर सिद्दीक कुले दे खणी गार ते पहुचायो टे रातियों मुझे साईं के गोद में सुमारे उन खां बाद में मुझे साईं जो सफर मदीने सुमरा साहब खुदा जी ज़ात जो कसमा बो अमार बजी नेमत तव मदरसा नेमत तव उलमा नेमत तव जमायत नेमत जो कदर कंदा कयो न तरबो खसे छॾींदो अल्लाह पाक मदीने वारन के मिठे मोहम्मद जे सूरत में मोहम्मद नेमत ॾिनो आए मके वारन कदर न कयो हुजूर पुर नूर सदको वञा सल्लल्लाहु अला मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नऊज़ बिल्लाह जो शायर मजनून हुजूर के मक्के मां कढियो साईं जन मको छॾे जने मदीने वा यार परण का नेमत खसी मक्के वारन का खसी करे मोहम्मद मुस्तफा अल्लाह मदीने वारन के ॾिनो मदीने वारन जी कुर्बानी ॾिसो ख़बर पई त मक्के वारन मोहम्मद करीम के मक्के मां लॾायो हाय रोज इंतजार पिया कनि हुजूर ईंदो मां साईं के दावत खाराईंदो सरगो ईअं पियो चवे हाय रोज मथे खजनि जे चोटी ते चढ़ी करे इंतजार पिया कनि अॼु बि न आयो अॼु बि न आयो अॼु बि न आयो अल्लाह आओ बेली परे खां ॾिठो त मोहम्मद रसूलुल्लाह जा ॾाची ते सोर अबू बकर सिद्दीक जत में महार मते भी चे तो आ गया जिसका इंतजार होता वो आ गया भजंदा वयो खुशिय में नतम बन सादा जान चंदा तल अल बद्रु अलैना मिन सनयातिल वदाई वजब शुक्र अलैना मादा लिल्लाह दाई नहनु मिन बनी नजारी या हब्बस मोहम्मद मिन जारी बोले तो हथ ना पाना साईं थनी हां ता भी उन्हनि कम कयो असां वारे पासे वारा कल भला लाउड हूंदा ॾाढा भला मिड ऐं शारप ॾेस पुट मिड ऐं शारप महिरबानी कर न त भाई ते तो मेरे कणा 12:30 थी आनो विदा जे घाटन मां चोॾीअ जो चंड ज़ाहिर थियो आहे अल्लाह जो शुक्र क्यों हिक भी रब जो थोरो न लाए छोकिरियूं बनी नज़ार पाड़ो उन्हनि जूं छोकिरियूं आयूं असांजा अहिड़ा भाग भला था जो असांजे पाड़े में सदको वञास मिठो मोहम्मद आयो ॾाढा नथा चओ घोरिया चौधा चओ 3 बजे ताईं वाइज़ कंदुसि हा उहे वांदा कहिड़ो कमु आहे सुभाणे सॼो ॾींहुं निंड कंदासीं पियो चङा जागो था न पाण फरमायो अबू बकर जी क्या मुंहिंजा दिल पर सदको साहब फिदा कभी ओमी या रसूल अल्लाह गोर सदको वञे पाण फरमायो ही घणा मां हिकु कांदे हलो हेॾे हलंदा यार काणबो होॾे हलंदा हो काणबो छॾ ॾाची की ये मार रखेसि कंद जंहिंजे दर ते वेहंदी मां मोहम्मद हुन जो महिमान थींदुसि हा वारो कर यार मां चो काॾे हो
चो सुभान अल्लाह ॾाढा चो सुभान अल्लाह मोहब्बत सां चो मां कावड़ काथे बि न कई आहे भले 3 बजे जन वारो माण्हू मुंहिंजी गिला कंदा आहिनि अहिड़ो आहे तेज़ आहे मां तेज़ न आहियां अलाह तेज़ न आहियां सफ़ा ग़रीब जो पुटु आहे हारीअ जो मूंखे रब हिननि जे दुआनि वधायो हिननि साईं मां आजिज़ी कई दुआनि वधायो बसि न वॾो इल्मु न वॾो नालो न वॾो रोब कौम बि शेख हो केॾे जवान गरीब आहे शेख अरे शेख हो क्या है सुभान अल्लाह ॾाढा चो साईं जन मको छॾे मदीने आया मदीने वारनि वॾी ख़िदमत कई कलमे वारो मुसलमानो खुदा जी ज़ात जो कसम अबू जहल के पेट में सूर पयो पंहिंजे मक़सद ते मोटा हिजरत जो वाक़ियो वरी हिजरत वारे महीने में सब्र जो महीनो थींदो तवज्जो कर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मको छॾे मदीने आया सारा सहाबा मौजा साईं जे पोयां सलाम सहाबा के हिकिड़ो सहाबी आ पंहिंजा ईअं बचड़े खे खयूं तो वञे अबू जहल मिलियो काॾे तो वञे जे मदीने तो वञा छा जे लाइ चई मुंहिंजो मोहम्मद मदीने वियो अबू जहल खे या कल ई कान घी चई पुट खसियां समोटंदो अल्लाह अल्लाह हीअं जो पुट खसियईंसि सहाबी तो चवे अबू जहल ॻाल्हि ॿुध मतां चए त पुट खसियो त मां समोटंदो ना 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 भुल दई अल्लाह अल्लाह कलमे वारो सैयदना वो सहाबी तो जे अबू जहल ॻाल्हि ॿुध मूंखे अल्लाह जी ज़ात जो कसम मूंखे पुट एॾो प्यारो नागे जेॾो मिठो मोहम्मद प्यारो ॾाढा त चओ न सुभान अल्लाह सलाम सहाबा के हिकिड़ो आयो बसालो वसालो मदीने चई न हलंदियूंसीं छाजे लाइ चई असां हिते हूंदियूंसीं मिट माइट हिते साहबी तो चवे ॿिन्ही खे तलाक ॾिनम मां मोहम्मद ले थो वञा सदके नबी से रात जो वगने में छो विया बहादुर न हो जा लिखंदा विया हुजूर ॾिठो आका सल्लल्लाहु हेॾे रात जे वगने में विया साईं जन बहादुर सभिनी बहादुरनि जा सरदार रात जो छो विया लिखंदा लिखंदा वो गरीब कारे वञनि उहे कीअं निकिरनि तंहिंजे करे मुंहिंजो साईं राज वगरे में वियो ऊद में विया गरीब गरीब लिखंदा अचनि त मां मोहम्मद जी सुन्नत जो सवाब मिले बाक़ी हज़रत उमर जो बहादुर करे नबी से ने वियो आयो बैतुल्लाह जो तवाफ करे बरकत नफल पढ़ी आयो अबू जहल रड़े रे ओ अबू जहल अरे वाले वाह उमर ये पूछना ही गलत है कि कहां है उमर जहां जहां है गैरत वहां वहां है उमर अरे ओ अबू जहल ओ ते यारो ओ से यारो मां वञा तो उमर सा केरो ॻाल्हाए चई उमर काॾे तो वञे चई मां मदीने तो वञा छो तो वञी उमर मदी मको छॾियो चई मुंहिंजो महबूब मोहम्मद जो मदीने वियो आहे अचो मुंहिंजो अघु वठो त ॾिसां मां जो खीर नियाद यारां त उमर न ये उमर अबू जहल ॾिठो ते सभु हलिया विया इन्हनि जे नाव खे ख़तम करणो आहे निशान ड्राइणो आहे मुसलमाननि जो हज़ार ॼणा वधी मुंहिंजे साईं जे पोयां आयो हेॾे ॿुधो घणो आवाज़ न कजो घबराजो न हज़ारो ॼणा हज़ारो घोड़ा हज़ारो ढाला हज़ारो तीर हज़ार तलवार रंडियूं नचंदियूं पियूं अचनि बकरियूं कुसजंदियूं पियूं अचनि साईं ऐलान कयो मुंहिंजा बचड़ो अबू जहल अचे पियो मदीने जे मथां हमले जे लाइ छा कयूं अचो तक वठो वाड़े वा मुंहिंजे साईं जा साहब
ईअं न चयूं साईं ताज़ा ताज़ा आया हूं किन घर छॾिया किन वतन छॾियो किन पैसा छॾियो हुज़ूर खे चयूं हाओ मुंहिंजा साईं 312 ॼणा 311 ॼणा निकिरी आया उनमें हिकिड़ो आयो ग़रीब ॿ आया नंढड़ा थिया 313 वो जेको ग़रीब हो जंहिंजो नालो उकाशा हो साईं ॾे आयो मुंहिंजा साईं मां घोर वञा ऐं कुर्बान वञा मूंखे तलवार कान्हे मां ये खजीअ जी लथड़ी खणी आयो आया तुंहिंजो ऑर्डर थियो हुज़ूर फरमायो उकाशा ठीक है मुंहिंजा साईं मोटी हलो असां कुल 313 ॼणा ॿ नंढड़ा ओड़ा 1000 ॼणा घोड़नि ते चढ़िया था जन पुट ताक़त कान्हे एॾी मज़बूत कयो ओ हलो रोई वेठो मुंहिंजा साईं मां घोर वञा ऐं कुर्बान वञा ईअं न चयो हथियार कोन हो इन्ही जे करे चमच जेको हाल हुयो पिरियानल मुंहिंजा साईं असां मूसा जे सहाबा वांगुरु न आहियूं जो न चयो त अंत रब्बुक फक़ातिला इन्ना हुना काइदून मूसा तू ही तुझो अल्लाह विड़ो असां को कम चलियल न मुंहिंजा हबीब न मुंहिंजा महबूब न मुंहिंजा दिलबर अबू मां घोर कया असां तुझे अॻियां असां तुझे पोयां असां तुझे सजे असां तुझे खबे अल्लाह अल्लाह ओ मुंहिंजा साईं पंहिंजा बच्चा ॿार घोर कंदासीं पंहिंजी जाननि जा नज़र न ॾींदासीं मिठा मोहम्मद करीम तुझे वार मुबारक के असां को सुवाह लड़ को न ॾींदासीं सदको वञाए मोहम्मद तुझे हथ मुबारक साईं लटोरी अचई थी शका जो कढ रहे हज़रत उकाशा फरमायो लठ वञी परे किरी जपे न सकी मनी जो खणा सुमरा साहिबा भी कौम वारा वनी जो खणा तो हुआ लठ नखी मिठे मोहम्मद जे पाक हथल मुबारक मां हुआ लठ निकती त तलवार बणजी वई नारे तकबीर भैया तमथे नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा मोजज़ाते मुस्तफा अस्हाबे मुस्तफा अज़वाजे मुस्तफा नारे तकबीर अल्लाह अकबर करे इंडिया पता कंदा इंडिया हलंदो नारे तकबीर नारे तकबीर इस्लाम भाई मथे बुलंद आवाज साईं मान जज्बे सां इस्लाम इस्लाम मुट्र गऊ जो पीअण वारा उहे त असांखे दरका जंड तव्हांखे ढेर कंदासीं टका जो तो त हिकिड़े ई ॾींहं में सुबुह जी नमाज़ खां बाद ॿेपर जी नमाज़ ताईं ढींगो ई ढेरी थी वेंदी चओ न सुभान अल्लाह असांखे त पिया दबायो तव्हांखे ख़बर नाहे त असां सोहणे उमर ऐं सोहणे अलीअ जा ग़ुलाम आहियूं अली तकबीर इस्लाम पाकिस्तान पाकिस्तान अफवाज पाकिस्तान नारे तकबीर सलाम आ पाकिस्तान जी फौज खे जेको जंहिंजो नालो रखियो अथई बुनियान मरसूस कायदे मिल्लत इस्लामी मौलाना फजल रहमान फरमायो था 1000 इख्तिलाफ फौज सां पर असां शाना बशाना पाकिस्तान जे क़याम जे लाइ हिफ़ाज़त जे लाइ जमीयत उलमा इस्लाम जा ही कारकुन पहिरीं सिफ़ में पाकिस्तान जे बचा जे लाइ ईंदो न के मां डराणंदो न फलस्तीन हलंदो मां आया बीमार शुगर जो मरीज़ ता बॉर्डर खोलियो हे कुरान मथे ते मुंहिंजी पास ठहियल पहिरीं पास अब्दुल जब्बार जमो कराईंदो फलस्तीन हलण जे ओ कलमे वारो लब्बैक लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक लब्बैक
भाई हथ बुलंद आवाज मथे खणी करे बुलंद आवाज सा लब्बैक लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक 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 नारे तकबीर नंदड़ा बाहर के जो नालो मुआविज बे जो माज मदीने जे मीर है रे ऐलान जो थियो सदको वञान भजंदा विया अमड़ के जयो अमड़ मिठे मोहम्मद ऐलान कयो आ जिहाद जो अमा अबू जहल जे दो ज़ालिम नंदड़ा सदको नंदड़ा ता पांजन बारन के दिल में या गाल भरे हेरे हेरे मुने सर के तरह के बाऊ तो बने हेरे बारन के सा भरींदा फिराने सा न काईंदा आयूं पिणस मरंदो ने अमान से चोरा हेरिया मां मराई थी हुन सा न खाईंदी आया मता सुभाणे मुंहिंजे मुखां पोइ खाइण त थञी माफ़ न कया पाण त वई छोरे जो बि मुकारो कई ग़लति थो ॻाल्हायां छॾ बाबा छॾ मां तूं मरे थी वञ तूं बि माफ़ी ॾे के बि चओ त बिटी गंढ जाए न छिनियूं थी सहाबा साबियानियूं पंहिंजनि बच्चनि जे दिल में मदीने जो मीर जी मोहब्बत भरींदियूं हुयूं तॾहिं त नंढड़ा भजंदा विया अमड़ ॾाढो ख़ुशि थी भजंदी आई तड़ सिंगार कराई हथ में तलवार ढेरे कद तलवारों जेतिरा मसान दरवाजे का भी चवे थी मुंहिंजा बचड़ो नंढी जे लाइ मां तव्हांखे ॼणियो वञो मोहम्मद करीम जे दीन जे बुलंदी जे लाइ वञो मुंहिंजा बचड़ो हाय ओ मुंहिंजा मुआविज़ माज़ जी अमड़ बचड़ो जिहाद जे मैदान मां पुठी ॾेई न भॼबो त हाय जे पुठीअ में निशान तीर ऐं तलवार जा ॾिसणी मां त थंज माफ़ न कंदी मां अल्लाह चवे थी ओ मुंहिंजा बचड़ो वञो या मोहम्मद करीम जे दीन जे मथां पंहिंजूं जानियूं घोर करे अचिजो या मोहम्मद करीम जे दुश्मन खे जहन्नम रसीद करे पोइ बचड़ो मोटजो मुंहिंजो साईं पाण कमान संभालियूं थो वञे इस्लाम जी पहिरीं लड़ाई जर्नैल सिपा सालारा अव्वल मुजाहिद नबी घोर वञास वॾो बहादुर दलेर सोहण जी कतार में बिहारे सभिनी सोहण जो सरदार पियो नजर अचे सखिन जी कतार में बिहार दुनिया जे सभिनी सखिन जो सरदार पियो नजर अचे नबीअ जी कतार में बिहार पगदार पियो नजर अचे जे जर्नैलन जी कतार में बिहार त सिपह सालार पियो नजर अचे कमान संभालियूं तो वञे 27 जंगी जी मुझे मिठे मोहम्मद निगरानी कई अल्लाह साईं जन निकदान नंढड़ा भजन आया मुझा साईं बीजो बार पर मैं काले हाथ में तलवारियूं तव सोना तुझो ऐलान बुधो आसा जिहाद ते हलंदासे अल्लाह आए मुझे से फरमाना मुझा बचड़ो मोटी वञो पुट नंढड़ा आयो उमिर भी नंढी तव कद भी कोननो पुटरो ते ताकत वारो ताकत वारे सावण दो बहादुरी जो मुजाहिरो थीनो मुझा बचड़ो रोई वेठो हुजूर फरमाया यार बे कई मार के में रुन साईं केड़ी खबर मता मौत न जी वने वड़े नंढड़ा साबियो वाह अम्मा पंजन बच्चन के आखिर जो फिक्र भी पे याद ॾियारे अज कुरान जी अच्छी डाली थी वई जंगा कबर में दस अखियूं मोकलाए वयूं कन मोकलाए विया हथ मोकलाए विया आसान आई अल्लाह अकबर ओ वॾा ओ वॾा वॾन खां वॾो वॾन खां वॾो वॾन खां वॾो अल्लाह सॾई थो हयाल सला सत दफ़ा चवेस थो त रब सॾई थो हलिया हलिया 5 दफ़ा ॾींहं में हाए 7 दफ़ा चवेस थो वॾो 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 अल्लाह अकबर हे नायो न मासूम बचड़न खे एॾो खौफ हुजूर फरमाए वॾो हले नंढो मोटी वञे हाणे नंढड़ो पे जे या
रसूल अल्लाह मां मोटी वञा मां चवंदी भॼी आए हिक जेड़ा चवंदा भॼी आए पुट उमिरि नंढी थई कद कोन रोई करे चवे तो घोर वञाए उमिरि नंढी भी नज़र अचे कद नंढो पियो नज़र अचे ताक़त मूंखे भाउ खां घणी आ तव्हां भली मल बि वेड़ायो सदको वञासि मुंहिंजो साईं मुर्गी पियो हुजूर जो ख्याल हो त मोटी वञनि पाण फरमाए जल्दी कयो भाकुर पायो हाणे भाउ तो नंढे खे चयो ओ मुंहिंजे मां जा पुट मुंहिंजा सका भाउ मोटी वञा मां चवंदी भॼी आए इलाइके वारा छोकिरा टोकियूं कंदा मुंहिंजा भाउ महिरबानी कर मूंखे छड़ियूं न वञे चई ता तोखे साईं नथो वधियूं हले अदा साईं त चवे तो ताक़त कोन आई कद कोन आई उमिरि कोन आई उमिरि नंढी थी नज़र अचे कद नंढो ताक़त जी मां साईं खे ड्राण या मुंहिंजा भाउ महिरबानी कर जाटो हणाए तकरीब वाड़े वा मुजाहिद खुदा जी ज़ात जो कसम जेकरे साईं ॾाढो साईं चवे हलो यार अज फलस्तीन मुर्दाबाद जेको आ इसराइल मुर्दाबाद रैली कढणी आ अचो तव्हां चवंदो ठीक साईं कम जे साईं चवे था ठीक आहे त ख़ुशी कंदी न मोकल मिली वई साईं ॾिनी साईं वलीउल्लाह मोकल ॾिनी हिननि खे हुजूर तो चए मोटो नथा मोटन एॾो जज़्बो जिहाद जो हीअं भाकुर पायो खुदा जी ज़ात जो कसम नंढड़ो हीअं जो कई वॾो किरी पियो उथी बीठो या रसूल अल्लाह मां मारे वियो मांस पाण फरमायूं हलो मैदाने बदर में पहुतो 313 ॼणा 7 घोड़ा 8 तलवारूं हाय रमज़ान जो महीनो हो मुंहिंजो साईं सिबियूं पाण पियो सिबियूं कराए एॾो हज़रत अब्दुल रहमान बिन औफ सहाबी जलीलुल कद्र सहाबी अशरतुल मुबश्शिर हेॾा बि नंढड़ो दिल में ख्याल कयई हे त भॼी वेंदा ॿारनि अब्दुल रहमान नंढड़ो सहाबी न गयो हर सहाबी रसूल जन्नती हर सहाबी रसूल जन्नती बड़ा खुश नसीब अबू बकर फिल जन्नत उमर फिल जन्नत उस्मान फिल जन्नत अली फिल जन्नत तला फिल जन्नत जुबैर फिल जन्नत साद फिल जन्नत सईद फिल जन्नत अबू उबैद फिल जन्नत अब्दुल रहमान बिन औफ फिल जन्नत जलालुद्दीन सुमरे वारो कुरान मथे ते आ जबल पहुंची जाए सदे सगे तो सोन कूड़ो थी सगे तो पर जो मोहम्मद करीम जी जबान कदे भी कूड़ी न थी सके जिनके जई जन्नती जो जन्नत में पहुंची विया दादा चो सुभान अल्लाह सही ने फरमायो हलो सिफो सीधू था कर हजरत अब्दुल रहमान फरमाया यार भजी ने तबई तो इंसान थींदो नंढड़ा छा कंदा अल्लाह अकबर नंढड़े चयो चाचा अब्दुल रहमान जी बच्चा चाचा अबू जहल काते छा कनेस चुप करे भी चाचा मोहम्मद जो दुश्मन इस्लाम जो दुश्मन कुरान जो दुश्मन इन चे मोहम्मद के वनी तकलीफुन नि दई सजर मको चले मदीने आया पोयो पियो अचे चाचा अज तो बुधाए मां सुञाणी दो ना यहाँ समा मदीने जो हाँ अंसारी हाँ अज तो बुधाए रब्बे मोहम्मद जो कसम या अबू जहल जिंदा रहे या मां जिंदा रहा हज़रत अब्दुल रहमान के मां गोड़ा निकली अस्सलाम अलैकुम मां बच्चे की तालीम हिलवार जो ज्यादा देर न कर हज़रत अब्दुल रहमान से फरमाई है बदर जे मैदान नदर कम त अबू जहल वडे नाज न करे सा घोड़े ते फिरंदो पियो वरते अज मज़ो आ अज न छड़ी दासन अज आया दे खत्म करना से मुसलमान जो नालो ही न रहंदो ना तो साथ रहंदी छा जो अल्लाह अल्लाहु अकबर अस्तगफिरुल्लाह हज़रत अब्दुल रहमान फरमाए तो मां चुमो ये तो पुटो ये तो जालिम ओ ये तो चे तो अल्लाह जी ज़ात जो कसम ये इशारो कन बई जवान बगलन मां ये निकली विया जी कमान मां तीर निकली वई नबी दे मोहम्मद जा दुश्मन हाथ में तलवारूं हो जगे बाडी गानन जो हे अबाबील हे मुसलमान जा अबाबील भजन दा चन हाथ में तलवारूं तन बाडी गानन नो पेरन ते जोर अबू जहल अकेलो भी हो हे त मथे नंढड़ो दो चवे अदा हे जालिम दा साजे कद का मथे ईदी ट्रेनिंग होयन
चवे दो अदा मथे याद गाल काने घोड़े जो जंखा कप चका जो तलवार कढई घोड़े जो टंगा कपजी पयूं अबू जहल पट ते सदको न्यास मुझे मिठे मोहम्मद जंग कांग में मैदान बदर में लीका दिना घोर हिते पुट अबू जहल मरंदो हिते उतबो मरंदो हिते सेबो मरंदो हदीस पाक में लिखल उलमा का पुछ सैनी का दिना घोर वञा 313 ॼणनि ते कपड़ा भी ना मथे दे लट्टा भी ना पैर भी उघड़ ठका जो कढ रहे हो अबू जहल के फिरौन नबी से फरमायो मूसा जे फिरौन का मुझो फिरौन सख्ता फिरौन के मारियूं पिया अचनि मुसलमान जा बचड़ा घोर वञाव कुर्बान वञाव ओ सुमरा साहब कलोड़ा साहब कांकरा साहब अपड़ा साहब बुधो खुदा जी सा जो कसम जी बहादुरिया पर मैदान बदर तू जो पैगंबर जिसमें तर गिरी पई चादर खड़ी ने सिद्दीक़ अकबर घोर वञाए कुर्बान वञाए सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अला मुहम्मद रोन पया सिर सजदे में मुझा करीम अल्लाह मुझा रहीम अल्लाह अल्लाह मक्के में 13 साल वाइज के दर दर दे वयो में अल्लाह अबू जहल वारन मां के चरियो चयो मजनून चयो अल्लाह मां काबे में नमाज पियो पढ़ा उठ जो ओ जो विदो गली का वञा त पत्थर पिया खणनि अल्लाह जेको मुझो कलमो पियो पढ़े ज़ालिमुन खे मार पिया ॾियनि अल्लाह मुझो यासिर शहीद कयो अल्लाह अम्मार जी पुठी ते ॾाढा नंब ॾिनो अल्लाह बीबी सुमैया के बद करे छॾियो इस्लाम जी बड़ी शहीद औरत अल्लाह सुमेरा जूं अखियूं कढो अल्लाह बिलाल के तती रेती ते सुम्हारियो अल्लाह मुझे दर ते आया मान दे तुझे हुक्म सा मको छड़े मदीने आयो आ पोयो आयो एक भी न छड़ींदुस असा 1000 ॼणा 313 ॼणा है सामान घणो अबू जहल जे तो जो अल्लाह अल्लाह चण वारा खत्म थींदो करीम अल्लाह मुझे 13 सालन जी मेहनत थई अल्लाह जे करे ये खत्म थी रहा त तुझे नाले वठण वारो कोई न रहंदो ए तो ही दवारा परवाना तुझे अल्लाह अकबर जा नारा खण वारा मुझा अल्लाह 313 ॼणा थई हू 1000 आया मुझा 313 आया हू घोड़े ते चढ़ी आया मुझा पैदल आया हू मानी खाई आया मुझा भुखिया आया हू पानी पी आया मुझा उन आया रोज़ो रखी आया उन्हनि जे मथनि ते टोपला मुंहिंजा जा मथड़ा उगड़ होड़े बूट पातल दे फेर उगड़ होड़े तलवारूं हेरे खजी जूं लठियूं कई बीठा अथई अल्लाह 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 अबू जहल के समान ते नाज़ा मां मोहम्मद के तो रहमान ते नाज़ा चौन सुभान अल्लाह हज़रत अबू बकर सिद्दीक़ लई नबी जा लफ्ज़ ॿुधी साईं साईं नरो हेरे रे साईं नरो मुखे पक्का त मोहम्मद तुझी दुआ अर्श ट्रपी वई अल्लाह तो के काफरन जे हवाले अल्लाह तो के अकेलो न छड़ींदो महबूबा नरो पाण फरमायूं अबू बकर रोवण दे छत मारो जे कुंड में को बचो रोंदो आ मां के तरसींदो आ डोड़ीअ जी भाकुर पाईंदी तस पर चाहींदी तस पर जंहिं कुंड में को अल्लाह जो दादलो नबी रोंदो आ रब जी रहमत के जोश ईंदो आ साईं इएं चयो खीमे जे ॿाहिरों अल्लाह अकबर जा नारा बुलंद थिया अल्लाह अकबर अल्लाह अकबर बुलंदी आवाज सां अल्लाह अकबर भई हथ मथे करे ईमानी जज्बे सां अल्लाह अकबर अल्लाह
मूदीअ खे थो ॿुधाइण चाहियां मूदी असां जॾहिं अल्लाह अकबर जो नारो हणंदा हूं त इंडिया जे फौजन खां मुट वही ॾींदो आहे पाण चओ अल्लाहु अकबर लाउड में न हे पाण जवाब ॾियनि अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर मदीने जे मीर ॿाहिर निकिरी आया जेसे तुंहिंजो दुश्मन वियो पाण फरमाए काॾे वियो नंढा त चवनि या रसूल अल्लाह तुंहिंजो दुश्मन जहन्नम में वियो केरु मो जेसे अबू जहल हां सरवरा अबू जहल साईं खे ख़ुशी थी अबू जहल हाँ साईं कहीं मारिस वो नंढड़ो पियो चवे साईं मां ॿिए चयो न साईं मां अदा तू घोड़े के हई मां हुन के हई हो तो जे नादा तो घोड़े के हई मां अबू जहल के हई सदको वञास मिठो मोहम्मद मुर्कदो हो अल्लाह जन्नत जा 8 दरवाजा खोलाईंदो फरमाईंदा वद्दुहा 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 वल्लैलि इज़ा सजा قد نرى تقلب وجهك في السماء मोहब्बत सां चओ न खुदा जी ज़ात जो कसम मां जुमो पढ़ायो पत्री गाजान कोनारो मां त डाणा पियो हणा उहे सुभान अल्लाह हो रहा पिया चवनि यार मां तो मुंहिंजी सिंध जा वाह जा कारकुनन अल्लाह अकबर जो सुभान अल्लाह जो जवाब एॾो ॾींदा खने जो वॾे आवाज़ सां परे परे आवाज़ ॾींदो साईं फरमायो हो चयोसि मां मारियोमांसि हो चयोसि मां मारियोमांसि साईं फरमायो पुट तव्हां ॿिन्ही मारियोसि तव्हां ॿई जन्नती आहियो वलक़द नसरकुमुल्लाहु बिबद्र व अंतुम अज़िल्ला साहबन अल्लाह जी मदद आहे अल्लाह तो फरमाए महबूबा बदर के मैदान में तमा छोड़ना हुयो कम में फियतिन कलीलतिन खलबत फियतन कसीरतन बिइज़निल्लाह और ऐसा तो जे या अय्युहल्लज़ीना आमनुस्बिरु किया इशरूना साबिरूना यगलिबूना मियतैन हर्रिज़िल मोमिनीना अलल क़िताल ओ मुझा मोहम्मद मोमिनन के जिहाद लाए तैयार कर हने न मोचड़ा वकातिलू महता ला तकून फितनतु व यकून दीनु कुल्लु लिल्लाह ओ मुझा दिल पर चवेन ए मोचड़ा हने ने ऐसी तई मुनाफिकन काफरन के न चले जैसी तई अल्लाह जो दीन गालिब थी वने हिकड़े दे हेडो मुसलमान हिकड़ो होडो 20 ये ना हेडो दा होडो 100 जना पर जे हेडो 100 तो होडो 1000 हेडो 1000 तो होडो 2000 अल्लाह 1000 के बिन 1000 नेमत गालिब कंदो 300 तेरन के खुदा जी ज़ात जो कसम 1000 नेमत गालिब कई शहीद था 14 मुसलमान मोहम्मद मुस्तफा जा साहबा 14 शहीद था होडो 70 जहन्नम था 70 कैदी था 70 कैदी असा कुछ न क्यों ये साहबन जा हो जे मैदान में वठी हला हेरे रे वजनता राजो शादी कई तई सुबह जो गुस्ल पियो करे हेरे मुरे ॾिसो मुरे जल्दी जो कदम कया मुरे अॻियो वेठो आहे ॿिया भली कोई जाले ॾिसनि तूं त साम्हूं वेठो आहे थोरो थोरो अलाए छा आया
पर असां चवंदा अल्लाह असां सभिनी खे शहादत जो मौत ॾे। हा मोदी ओ काफरो ओ यहूदियो बेग़ैरतो तव्हां जीअं शराब खे पसंद कंदा हो न असां मुसलमान शहादत सां ईअं प्यारो कंदा असांखे शहादत प्यारी आहे। छो त मुसलमान मोटी अचे त गाज़ी जेके इंडिया जे मथां जहाज बम उछले मोटिया गाज़ी वरी वीचारा के शहीद थियो। वाह वाह फौजन जो जज़्बो असां फौजन सां गॾु हूंदा। फौजन जो जज़्बो कहिड़ो आहे? हिकिड़ो फौजी थो चवे पंहिंजी अमल ॾे थो पैगाम मोकिले मुंहिंजी अमल मां पार्टनर ते लड़ाए थो मुल्क जी हिफ़ाज़त लाइ। मुल्क नबी साईं फरमायो जिहाद शुरू थींदो हिंदुस्तान खां। साहबा था चवनि या रसूल अल्लाह पोइ छा कयूं? पाण फरमायूं माल बि ॾिजो जान बि ॾिजो कुर्बानी कजो बदिले में जन्नत। मोटी आयो त गाज़ी मरी वियो त शहीद। असांखे ॿई पासा फ़ाइदो आहे। हो पैसनि ते था विढ़नि पघारनि ते हितां जा असां मुस्लमान सभु ख़ुदा जे वास्ते पिया विढ़ूं अल्लाह जे रस्ते जे दीन जे बुलंदी लाइ। जागो था न मुजाहिद थींदव ॿारनि खे पढ़ाईंदव। शाबाश आहे वीचारो साईं असदुल्लाह फ़क़ीर माण्हू ग़रीब। मां त ॾिसां पियो मां चयो हिनखे ज़कात मां ॾेयूं अञा। फ़क़ीर माण्हू 37 ॼणनि खे हाफ़िज़ नाज़रा पढ़ाई अथई। सलाम हिनखे ॿ बचड़ा क़ुरान जा हाफ़िज़ मस्जिद बि नंढड़ी। वरी अॻे वारे आयो मां जो 7 अथई चई न साईं अरे 7 त वीचारा करे करे रहूं अची रहूं चई न अॼु वरी पुछो मां 7 चई न मां चयो अॼु मां थो चवां न चई न चइजांइ हिन बि चयो न सही न इहो कमु न कजांइ। मां चवंदुमि हे मूंखे पैसा न ॾेई विया चरिया 10 ॾेई विया। हे 7 केरु विझाईंदो? अमेरिका हा मोदी ॾींदो हरामी मोदी ॾींदो त मदरसा ठारायो। पहिरियों अटे मदरसनि ते ये बि वॾी साज़िश बि आहे साईं। साईं सम्झे थो वक़्त सां था हलूं। साईं वली लाइ बि सम्झे थो। ॿुधो ॿुधो साईं वली लाइ बि सम्झे थो। साईं बि सम्झे थो। साईं सनाउल्लाह लाइ बि सम्झे थो। सभु सम्झूं था। पहिरियों अटे मस्जिदनि ते मदरसनि ते जेको हुननि जो ॾाढो वेठो ॾाढो मोदी उते गोॾा खोले बाबा महिरबानी करे भगवान जो कसम अथई हाणे मुसलमान खे ख़बर पई न होदा जन मदरसा न हुजनि। अॼु 37 ॼणनि क़ुरान पढ़ियो आहे जिते ख़बर वेंदी उन्हनि जा यहाँ फाटंदा मोमिन ठरंदा मोमिन ठरंदा। तवजो कर असां त पैसा ॾेई नथा सघूं ओॾे साहिबनि जानियूं ॾिनियूं। जिहाद अथव 3 क़िस्म जिहाद बिल माल जिहाद बिल नफ्स माल जान जिहाद बिल कलम। हिकिड़े कलम सां जिहाद कयो हिकिड़े माल ॾिनो हिकिड़े तलवार खणी रस्ते में निकिता। सुभान अल्लाह। बच्चा ॿार माई खणी आया नबी ऐलान कयो आहे जिहाद जे लाइ माल जो हेॾे नंढड़ो बचड़ो खणी काॾे कंदासीं काॾे कंदासीं? साईं मां सम्झां थी मुंहिंजो मुड़ुसु शहीद थी तुंहिंजो ऐलान थियो मां वेठुमि न नंढड़ो बचड़ो हो घर में मुंहिंजा साईं मां खणी आई आहियां। इस्लाम ग़रीब आहे हथियार न आहिनि ढाल न मुंहिंजे बचड़े खे वो मुजाहिद तुंहिंजो खणी अल्लाह अकबर सलाम नंबर मुंहिंजे बचड़े खे खणी वञे जिहाद जे मैदान में हिक में हथ में तलवार हुजे ॿिए हथ में मुंहिंजो पुटड़ो हुजे। वाह माई केरु करे सहाबी त सहाबी आहे पर चोरनि जूं ज़ालूं बि सुभान अल्लाह। साईं होॾो काबर जो तीर अची मुंहिंजे बच्चे खे अॻियां ढाल कोन्हेसि न ढाल हूंदी आहे जीअं हाणे पाईंदा न हाणे टोपला गोली न लॻी उन सां ढाल ई ढाल ॾिसो
ये तीर बनदा गुरस पे हणदा पोने ढाल हूंदी लो जी वो असर न थींदो पो मुझे बचड़े के दे ओडो तीर अचे मुझो बचड़ो अग्यां अचे ओ मुझा साईं मां घोर वञा कुर्बान वञा काबर जो तीर अचे मुझे बच्चे के लगे मुझो बच्चो शहीद थी वञे मोहम्मद तुझो चोदो जवान इस्लाम जो मुजाहिद सिपाही बची वञे मोहम्मद तुझो दीन बुलंद थी वञे मुझा साईं मुझो पुट शहीद थी वञे कम जे ॾियारे मां उतां त मूंखे शहीद जी मां सॾ वामड़ियूं वामड़ियूं ओद जे मैदान में वा कुरारी के खबर पई मोहम्मद शहीद थी वेहण नायस बुखारी शरीफ में रिवायत करानी दिया कुरारी किरंदी थिलंदी थाबणदी उन जो मुड़स भी वयल हो पुत्र भी भा भी ओद जे मैदान में पहुती यार मदीने का ओहद परे चवंदा चवे थी ओ साबियो मंगल बुधिया मुझो मोहम्मद शहीद चवंदा खबर न है गाल होलिया तहकीक न थी बाकी या पक्का त तुझो मुड़स शहीद थी अचे अल्हम्दुलिल्लाह बियो आयो माई भाव शहीद थी वई थी अल्हम्दुलिल्लाह तू आयो ते मां भा जे ला नहीं मुड़स ला नहीं एगलो बियो आयो अमड़ तुझो चोदो जवान हिकड़ो पुत्र शहीद थी अल्हम्दुलिल्लाह मुझा अल्लाह मुझी कुर्बानी कबूल कजाए इन ॾींहं जे लाइ तमां जणियो हो तमां कुरानीअ जो पुट शहीद थी वञे कुर्बान तुझे नबीअ जो दीन बुलंद थिए अल्लाह अल्लाह तेरे मदीने जे मीर जे नज़र पयस रोई करे चे थी सोना खबर पई वेन न आयो मां कुरानी करंदी करंदी ओद में आई आया ओ मुझा साईं मुझो पुट शहीद तुझे मतां घोर आओ घोर वारो घोर उन जी गलती ना है तुझी ॾाढी गलती हुई पर हाणे तुझो चेहरो ॾिठो तमे ॾिसण सां कुल मुसीबत बदक जलला ओ साईं तोखे ॾिठो मां कुराड़ीअ जो समूरियूं मुसीबतूं दूर थी वई सलाम अमर बिन जमू मंडड़ो मंडड़ वो भी कड़ी लड़ाई है अब्दुल्ला उम्मे मक्तूम नाबी जग जे मैदान में अंधो मंडड़ा व्या सही में तू तो मंडड़ो अमर जमू सही हा चार पुत्र वञन चार मुसल्ला चार जोधा वया ओद में मां भी वञा पाण फरमाए तोखे मोकला रब मोकलनी दई या रब कुरान में गाल बुधाई तव जलाल दीन जे गोठ में अचण वारो सैयदुल्लाह जे दावत अचण वारो ॾाढा सुभान अल्लाह जो तमां अल्लाह जो कुरान पढ़ो फरमाइता लैसा अलल अमा हरज वला अलल आरज हरज वला अलल मरीज हरज अंदर ते मयर न गे मनन ते मयर न गे बीमारन ते मयर न गे लाचार नालन भली अंदरा नालन भली बीमार भी नालन आए मुझे सही फरमाया पुट तोखे मोकला अल्लाह 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 रोई करे चवे तो चार पुत्र वञन मान वञा सोना घोर वञा कुर्बान वञा मुंहिंजी दिल थी जे त मंडड़ी जंग सां बि जन्नत जा सैर कया मोहब्बत सां अब्दुल्लाह में मक्तूम खुदा जी ज़ात जो कसम जंग जे मैदान बीठो आ साहब ने चई यार मूंखे घोड़ो ॾियो घोड़े ते बीठो आ ना बि ना अंदर पोइ जॾहिं जंग शुरू थे मांखे ॿुधाए जो ॿुधाए यारो जेके मुंहिंजा दोस्त मुंहिंजा सहाबी नबीअ जा मुजाहिद मूंखां परे थी वञो मुंहिंजे भरिसां न अचिजो छो मां हीअं तलवार हलाईंदुमि जेको ईंदो हुनखे कटींदुमि सुभाणे हीअं तलवार हलाईंदुसि जेको ईंदो मां कटींदोमांसि ना बींदो हाय रुगो ॿुधाइजो ईअं त हाणे शुरू थी वई पोइ मुंहिंजो पंहिंजा परे थी जो
वो सहाबी आबस वतवल्ला औ जाअहुल अअमा जनो से सबक रो दे ना बीनो ना साईं रे में माने बेटा साईं जे दुरे गाल गरी लग अल्लाह मोहम्मद करीम के मयार नी ना बीनो तो ना बीनो कुरान जे सबक बहरहाल जने भी ना बीनो इंदो हो मिठो मोहम्मद उन के पांजी चादर विचारींदो यार तुंहिंजे कल्ब माखे मयार सहाबा साहबन जो वॾो दर्जो आहे हे दीन इस्लाम असां ताईं सहाबा जे मुजाहिदन महिनत सां पहुतो आहे हे क़ुरान जेको 37 ॼणनि हिते क़ुरान पढ़ियो ऐं ॿ क़ुरान जा हाफ़िज़ थिया मां दुआ थो कयां त हिन मदरसे खे अल्लाह मज़ीद तरक़ी अता ॾाढा चओ हिनखे बंदि कर खणी वञ पंहिंजी खणी वञ